दादू मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाएं पिया ब्यूरो चीफ ज़िला दादू MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते जशन ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻोठ मेराब खान लाखीर में वॾेरो मुमताज़ अली लाखीर PP तालका मेयर जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर मेराब खान लाखीर वॾेरो आफ्ताब अहमद लाखीर ऐं वॾेरो शाहज़मान लाखीर पारां जशन ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते महफ़िल जलसो ऐं नातख़ानी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो जंहिंमें हज़रत अल्लामा मौलाना मौलवी नदीम अली लाखीर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत ते ख़िताब कयो। उन खां पहिरियां तिलावत बैदि ग़ुलाम मुस्तफ़ा लाखीर हाफ़िज़ मोहम्मद अवैस लाखीर रब नवाज़ लाखीर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातू पढ़ियो। हिन महफ़िल मिलाद जे प्रोग्राम में ॻोठ ऐं आसपास जे तमामु आशिक़ाने रसूल शिरकत कए ऐं सभिनी मुसलमान अल्लाह आका जे आमद जे ख़ुशी में मिलाद शरीफ़ जो लंगर पिणु तक़सीम कयो वियो।